ठारो शाह खां रिपोर्ट कर रहे हैं सनाउल्लाह उज्जैन। ठारो शाह बालनि जी मामूली ॻाल्हि तां जहिड़ो राजपूत बिरादरी में जहिड़ो पुलिस एहलकार महदी राजपूत ऐं वसीम राजपूत जो सरकारी हथियारनि सां दुकानदार शाहिद राजपूत ऐं इंतज़ार राजपूत मथां हमलो, हथियारनि जा बट ऐं दुकानदार मरणी करे फरार थी विया। ज़ख़्मी शाहिद राजपूत ॿुधायो त असांजे दुकान ते 10 खां 15 हथियारबंद डंडा कुहाड़ियुनि सां हमलो करे छॾियो, जंहिंमें सरकारी हथियारनि जा बट लॻण सबबि सख़्तु ज़ख़्मी करे छॾियो, जॾहिं त कुहाड़ी लॻण सबबि इंतज़ार राजपूत जो नकु वढिजी वियो छॾियो ऐं वाक़े जो ठारो शाह थाणे ते एनसी दाख़िल। पुलिस एहलकार महदी राजपूत संदसि पुट पुलिस एहलकार वसीम राजपूत फरार थी विया। हुननि एसएसपी नौशरो फिरोज़ खां पुलिस एहलकारनि हमलो कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। मेहर खां रिपोर्ट कर रहा है मीर रियाज़ सुमरो। मेहर 2021 में थियल IBA जी टेस्ट ज़रिए उस्तादनि जी भर्तियुनि में मिट्टी पॉलिसी तहत उम्मीदवारनि खे नज़रअंदाज करण ख़िलाफ़ 33 खां 39 मार्कूं खणंदड़ उम्मीदवारनि आसिफ कोसो, आमिर तीवनो, अशफाक चांडियो, इमरान चांडियो, जुल्फकार चांडियो, ख़ालिद कोसो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में घंटा घर चौक खां नेशनल प्रेस क्लब ताईं रैली कढी एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते अॻुवाणनि चयो त असां 33 खां 39 मार्कूं खणंदड़ उम्मीदवार मुसलसल 3 सालनि खां एहतजाज जे अलामत बणियल आहियूं, पर केर बि दाह ॿुधण वारो नाहे। जॾहिं हार्ड एरिया जो नालो ॾेई पंहिंजा नवाज़ी कंदे 32 मार्कुनि ते बि उस्ताद भर्ती कया विया आहिनि। असां कहिड़ो ॾोह कयो आहे। मुज़ाहिरीन सदर पाकिस्तान आसिफ अली ज़रदारी, PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह खां मुतालबो कयो आहे त संदनि खे इंसाफ़ ऐं कानून मुताबिक़ बराबरीअ जी बुनियाद ते 33 मार्कुनि ते पास करे ऑफर ऑर्डर न वञनि। ॿी सूरत में एहतजाज जारी रखंदे उम्मीदवारनि पारां 23 जुलाई ते कराची वॾे वज़ीर जे घर आॾो धरणो लॻाइण जो पिणु ऐलान कयो वियो आहे। बरहून खां रिपोर्ट कर रहा है अक्यू भील। शाहपुर चाकर में पाकिस्तान मरकज़ी मुस्लिम लीग जे पारां हुकूमत पारां बजट में अवाम ते बिजली जे बिलनि ते ॻाटे टोड़ ज़ालमानो टैक्स लॻाइण ते पाकिस्तान मरकज़ी मुस्लिम लीग सिले सांगड़ जे सदर हसन महमूद, तालका सदर ख़ालिद हमीद, आबिद अली कीरियो, मोहम्मद जुमन कुंभर, यासिर अली कीरियो जी अॻुवाणी में रैली कढी प्रेस क्लब शाहपुर चाकर आॾो एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। हसन महमूद मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे चयो त हुकूमत महांगाई जे हिन दौर में बजट में अवाम जे मथां बिजली जे बिलनि ते ॻाटे टोड़ ज़ालमानो टैक्स लॻाए अवाम खां जीअण जो हक़ खसी रही आहे। जॾहिं त बिजली गैस जो सॼो ॾींहुं लोड शेडिंग अवाम परेशान आहे। मथां बिजली गैस पेट्रोल दवाउनि ते टैक्स लॻाइण अवाम खां जीअण जो हक़ खसे रही आहे। ऑफिस ब्यूरोक्रेट्स ऐं ॿियनि आला अमलदारनि खे मिलंदड़ मराहतूं ख़तमु कयूं वञनि। हिकु मुल्क में हिकिड़नि लाइ अलॻि कानून आहे जंहिंमें उन्हनि खे सभु सहूलियतूं मुयसर आहिनि, जॾहिं त ॿियो तबिको अवाम आहे जंहिंखे मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा टैक्स लॻाए मुल्क जे सणबिन पोस्टुनि ते वेठलनि खे उन्हनि टैक्सनि जे पैसनि मां बिजली गैस जूं सहूलियतूं पेट्रोल मुफ़्त ॾिनो पियो वञे। उहे सभु मराहतूं ख़तमु कयूं वञनि। हुकूमत बिजली ते लॻायल ज़ालमानो टैक्स ख़तमु न कयो त पाकिस्तान मरकज़ी मुस्लिम लीग रोड बंदि करे सख़्तु एहतजाज कंदी। बरहून रिपोर्टर अक्यू भील। खैबर खां रिपोर्ट कर रहा है अज़ीब गुल। खैबर शहर में अमुन जो पखी ॿीहर उॾामी वियो। दुकान मां लखे रुपयनि जी चोरीअ जी वारदात, चोर फरार। खैबर नेशनल हाईवे ते इमरान खैबर जे दुकान तां नामालूम चोर ताला टोड़े दुकान अंदर पयल रोक रक़म ॿियो ज़रूरी सामान चोरी करे फरार थी विया। दुकान मालिक इमरान खैबर मुताबिक़ दुकान में अंदर पयल 85,000 रुपया रोक रक़म, सिगरेट, 2 टच मोबाइलियूं, फोनियूं ऐं ॿियो पयल ज़रूरी सामान जंहिंजी मालियत तक़रीबन 2.5 लख आहे। अणॼातल चोर दुकान जा ताला टोड़े आसानी चोरी करे विया आहिनि। दुकान मालिक SSP मटियारी समेत ॿियनि वस वारनि खां मुतालबो कंदे चयो आहे त चोरी थियल सामान वापसि कराए अमन अमान बहाल कराए ॾिनो वञे। खैबरानी पुलिस राब्ते ते ॿुधायो आहे त वाक़े जी रिपोर्ट दाख़िल करे चोरनि जी ॻोल्हा शुरू कई वई आहे। जल्द चोरनि खे गिरफ़्तार करे मुतासिरा दुकान मालिक खे चोरी थियल सामान वापसि कराए चोरनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वेंदी। ठारो शाह खां रिपोर्टर जी ख़बर शामिल कंदासीं त ठारो शाह इनकम सपोर्ट सेंटर ते कटौती करण जे इल्ज़ाम हेठि पुलिस जो छापो, 1 गिरफ़्तार ते 3 ते केस दाख़िल। ठारो शाह SHO टाउन कमेटी ठारो शाह में हलंदड़ किस्त जे पैसनि मां कटौती करण जे इल्ज़ाम हेठि मोहसन सुमरो खे गिरफ़्तार करे वरितो, जॾहिं त पुलिस तरफ़ां डिवाइस होल्डर शहबाज सुमरो संदसि भाइटियो मोहसन सुमरो एजेंट नसीर अबड़ो मथां केस दाख़िल करे छॾियो, जंहिंमें मोहसन सुमरो गिरफ़्तारीअ बैदि अदालत पेश शहबाज सुमरो ऐं नसीर अबड़ो फरार थी विया। जॾहिं त शहबाज सुमरे ॿुधायो त किस्त जे पैसनि मां कटौती न हुई, सभिनीनि खे पूरी रक़म ॾिनी वञे थी। SHO भतो घुरी रहियो हो, जंहिंखे जवाब ॾियण बैदि असां मथां कूड़ी FIR दाख़िल कई वई आहे, जंहिं ख़िलाफ़ अदालत में वेंदासीं।
शिकारपुर खां रिपोर्ट कर रहे हैं रियाज अली मीरानी अंजुमन तुलबाए इस्लाम सूबे सिंध के अगवान साहिबजादा हाफिज फजल नूरानी के तरफा मरकज़ अहले सुन्नत जामिया मजीदिया तालीमुल कुरान दरगाह शरीफ मुफ्ती आदम शिकारपुर मुफ्ती मोहम्मद नसरुल्लाह कादरी रहमतुल्लाह अलैहि में नेशनल प्रेस क्लब शिकारपुर रजिस्टर के नए चूंडियल उहदेदारन के एजाज़ में चांहि पार्टी जो एहतमाम किया वियो। उन मौके ते साहिबजादा हाफिज फजल नूरानी के तरफा बानी नेशनल प्रेस क्लब शिकारपुर रजिस्टर के बानी फरीद फारूकी, सरप्रस्त मीर असलम मगसी, सदर आशिक अली कल्होड़ो, जनरल सेक्रेटरी अब्दुल समी भुट्टो ऐं ॿियनि उहदेदार रियाज़ अहमद मीरानी, मंसूर अहमद चुनेजो, अदील अहमद दल, फरीद अहमद चांडियो, अली असगर शेख, रियाज़ अहमद दायो, अब्दुल कयूम मेमण, कैमरामैन इम्तियाज़ जोगी, शरफ अली भुट्टो ऐं ॿियनि सहाफ़ियुनि खे अजरकनि जा तोहफ़ा पेश कया ऐं गुलनि जा हार पाराया विया। उन मौके ते अंजुमन तुलबा इस्लाम सूबे सिंध जे अॻुवाणनि साहिबजादा हाफ़िज़ फज़लुल्लाह ॻाल्हाईंदे चयो त सहाफ़ी रियासत जो चौथों ठंबो आहे ऐं वाहिद सहाफ़ी आहे जिन ते अवाम एतमाद करे थो, पंहिंजा मसइला पेश कनि था जंहिंसां अक्सर हल थियनि था ऐं थींदा रहनि था। सियासी, समाजी, मज़हबी ऐं ॿिया इदारा बि सहाफ़ियुनि जा मोहताज आहिनि। मीरपुर खास का रिपोर्ट कर रहा है सोमवार समय जो मीरपुर खास में पोच लोहाना हिंदू पंचायत मीरपुर खास जे इलेक्शन जो चहचटो इलेक्शन 7 जुलाई 2024 ते आचर जे ॾींहुं थींदी। ॿिनि ग्रुपनि विच में मुक़ाबिलो थींदो। ख़बर मूजिब लोहाना बिरादरी जे नुमाइंदा तंज़ीम पोच लोहाना हिंदू पंचायत मीरपुर खास जे इलेक्शन साल 2024-25 आचर ते ॾींहुं सुबुह जो 10 वॻे शाम जो 4 वॻे ताईं चेयरमैन इलेक्शन कमेटी दीवान ज्ञान चंद केसूमल खेमियाणी एडवोकेट जी अगवानी में लाल मंदिर मीरपुर खास में थींदी। इलेक्शन कमेटी जे मेंबरनि में डॉक्टर अशोक कुमार खेमियाणी, अशोक कुमार, डॉक्टर नारायण दास नहलाणी शामिल हूंदा, जॾहिं त ऑफिस सेक्रेटरी तौर पारूमल प्रेमी बाह बेली हूंदो। इलेक्शन में किरण हरी पैनल पारां हिस्सो वठंदड़ उम्मीदवारनि में सीनियर नायब सदर प्रीतम दास क्योलाणी, नायब सदर परशोत्तम दास भोताराणी, जूनियर नायब सदर रमेश कुमार वेंसीमल मंगलाणी, जनरल सेक्रेटरी धनराज होतवाणी, डिप्टी जनरल सेक्रेटरी ओम प्रकाश मेहराम फेथवाणी, ज्वाइंट सेक्रेटरी गशनद नाजकाणी, फिनांस सेक्रेटरी मुखी मिर्चूमल खानोमल नेनवाणी, प्रेस सेक्रेटरी पारूमल प्रेमी ऐं ऑफिस सेक्रेटरी सुरेश कुमार नहलाणी, जॾहिं त आज़ाद पैनल जे उम्मीदवारनि में सीनियर नायब सदर रिजूमल फेथवाणी, नायब सदर नित कुमार नेनवाणी, जूनियर नायब सदर डॉक्टर जय प्रकाश झामनाणी, जनरल सेक्रेटरी परशोत्तम दास मोतियाणी, डिप्टी जनरल सेक्रेटरी कृष्णमल सिंधरोमल सकराणी, ज्वाइंट सेक्रेटरी अशोक कुमार गिरनाणी, फिनांस सेक्रेटरी नारायण दास दादा लखराज, प्रेस सेक्रेटरी वकाश कुमार विक्की ऐं ऑफिस सेक्रेटरी प्रेम कुमार दयाल दास सोरखाणी शामिल आहिनि। ॿिन्ही पैनलनि जे उम्मीदवारनि पारां लोहाना हिंदू पंचायत मीरपुर खास जे मेंबरनि जे घर मीरपुर खास का रिपोर्ट कर रहा है सोमवार समय जो खेपरो स्टैंड भरसा सिंधरी रोड ते मॉडल टाउन वासियुनि जो वापडा खिलाफ गुज़िरियल 3 कलाकनि खां धरणो जारी। संदन जो चवण आहे त 2 हफ़्तनि खां असांजे इलाइक़े जो ट्रांसफार्मर ख़राब पियो आहे, जॾहिं त 80% असांजा बिल जमो आहिनि। उन हूंदे बि वापडा असांजे इलाइक़े जे ट्रांसफार्मर नथी ठाहे ॾे। हुननि आला अख़्तियारियुनि खां फौरी नोटिस वठी संदन ट्रांसफार्मर ठाराए फौरी बिजली बहाल करे ॾियण जो मुतालबो कयो आहे। ॿी सूरत में बिजली बहाल न थियण ताईं धरणो जारी रखण जो अज़म कयो आहे। ॿिए तरफ़ गुज़िरियल 3 कलाकनि खां धरणो जारी हुजण सबबि मुसाफ़िर माण्हू हिन शदीद गर्मीअ में परेशानी वारे आलम में आहिनि। हिन वक़्त ताईं हेस्को इंतज़ामिया मां केर बि मुज़ाहिरीन सां ॻाल्हियूं करण लाइ नाहे पहुची सघियो। खैबर खां रिपोर्ट कर रहा है अजीज गुल खैबर। ताजपुर शाहपुर दरपुर जे हद में 1 महीनो अंदर टियों कतल ज़िले मटियारी जे यूसी ताजपुर जे ॻोठ धणी बख्श माछीअ में अयाज़ माछी उर्फ काज़ माछीअ खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। उन मौके ते वारसनि मीडिया खे ॿुधायो त असांजो खून खान माछी, धणी बख्श माछी, मुबीन माछी, गोड़ू माछी, शकूर माछी जन कयो आहे, जंहिंखां पोइ मारिजी वियल अयाज़ माछी पुट अरबू माछी जे वारसनि पारां लाश क़ौमी शाहरात मटियारी ते रखी धरणो हणी एहतजाज कयो वियो आहे, जंहिं सबबि सखर ऐं कराची वेंदड़ ॿिन्ही रोडनि जे पासनि खां सभई गाॾियूं बीहजी वियूं। लाश आॾो वारस औरतूं हंचूं हारे रहियूं हुयूं, जॾहिं त वारसनि जवाबदारनि खान माछी, शकूर माछी, गोड़ू माछी, गुलज़ादू माछी खे फौरी तौर ते ॻोठ जे वॾेरे समेत ॿियनि जवाबदारनि खिलाफ़ केस दाख़िल करे खेनि गिरफ़्तार करण जो मुतालबो कयो आहे। ॿिए तरफ़ पुलिस सां ॻाल्हियूं नाकाम, रोड न खोलियो वियो, धरणो जारी हो।
मीरपुर खास खां रिपोर्ट कर रहा सूमवार समय जो झड्डू वासी 25 वरनि जी हिंदू नारी मारवी कोल्ही मज़हब मटाए इस्लाम क़बूल करण बैदि पंहिंजे प्रेमी 26 वरनि जे दिलदार खोसो सां मीरपुर खास जी अदालत में परणो करे छॾियो। नारीअ जो इस्लामी नालो सलमा रखियो वियो आहे। जोड़े पारां मीरपुर खास जी अदालत में तहफ़ुज़ जी दरख़्वास्त ॾेई छॾी। तफ़सील मूजिबि मीरपुर खास जे तालुक़े झुडूअ जे इलाइक़े सिल्वर मोरीअ वासी हिंदू नारी मारवी धी केवल कोल्ही खानकाह गुलज़ार खलील समारोह में मज़हब मटाए इस्लाम क़बूल करे छॾियो। जंहिं बैदि नारी मीरपुर खास जी अदालत में पहुची झुडूअ जे ॻोठ लोंग खान खोसो वासी पंहिंजे प्रेमी दिलदार वलद नथू खोसो सां निकाह करण बैदि नारी सलमा सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त मूं पंहिंजी रज़ा ख़ुशीअ सां दिलदार सां प्यार जो परणो कयो आहे। जंहिं बैदि दिलदार ऐं मुंहिंजा माइट असांजे जान जा वे दुश्मन थी पिया आहिनि, जिन में नथू खोसो, मिठू केवल, रामचंद ऐं ॾियोजी असांखे मौत मार धमकियूं ॾेई रहिया आहिनि, जिन मां असांखे जान जो ख़तरो आहे। उन करे अहिड़ी दरख़्वास्त अदालत में पिण ॾिनी आहे। हुननि SSP मीरपुर खास समेत वस वारनि खां तहफ़ुज़ फ़राहम करण जी घुर कंदे खेनि पंहिंजी मर्ज़ीअ सां जीअण जो हक़ ॾियण जो मुतालबो कंदे खेनि तहफ़ुज़ फ़राहम करण जो मुतालबो कयो आहे।